निशा तू केडी महिल आई है? लगे तो तू सुती ना है। ऑफिस जो टाइम थी वियो। मां तैयार थी वठा। मूंखे तोसां काफ़ी ॻाल्हियूं करणियूं आहिनि। मां तैयार थी वठा। मुझे ऑफिस में मूंसां गॾु हिकु ख़ूबसूरत छोकिरी कमु कंदी आहे। ख़बर अथई हुनजो नालो छा आहे? हुन छोकिरी जो नालो फरीदा आहे। असीं रोज़ानो कलाकनि जा कलाक शहर जे कंहिं न कंहिं होटल ते गॾु हूंदा आहियूं। वो छोकिरी मुंहिंजी ज़िंदगी जा ॾुख सूर मूंसां वंडींदी आहे। निशा सच ॿुधाई, मूंखे न फरीदा सां प्यार थी वियो आहे। निशा तोखे बिल्कुल विसार नथो थिए। निशा खुदा हाफिज़। नाम साचे कयो कुछ तहींदा कयो खेत गालियूं कयो शाम जो ही पहर। फरीदा अञा छो न आई आहे?